तमामु ताक़तवर नज़रिए सां गॾु सिंधी माण्हुनि लाइ उन्हनि जे हक़नि जी हासिलात लाइ जिदोजहद करे थो, जंहिंजो नालो बशीर कुरैशी आहे। उहो आम रोडनि रस्तनि ते माण्हुनि खे आणाए इदारनि ख़िलाफ़ु ख़ौफ़ कढे पियो। इन ॾोह में मुंहिंजे चेयरमैन खे हाई प्रोफाइल अंदाज़ में ज़हर वसीले मारियो वियो। जहिड़ी तरीक़े सां दुनिया में तमामु वॾा केस थिया आहिनि, जीअं यासिर अरफ़ात खे ज़हर ॾिनो वियो, शाहनवाज़ भुट्टो खे ज़हर ॾिनो वियो, पाकिस्तान जे हिकिड़े अवाइली दौर जे वज़ीर आज़म हुसैन सरवर्दी जेको उनखे ज़हर ॾिनो वियो, आसिफ़ नवाज़ जंजुआ जो कोर कमांडर हो या को जनरल हो उनखे ज़हर ॾिनो वियो। उन ई अंदाज़ में बशीर ख़ान खे जेको आहे ज़हर ॾिनो, उन मक़सदु इहो त सिंधी माण्हू पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि न कनि। दरअसल अॼु तव्हां सभिनी खे ख़बर आहे त सिंधी माण्हू तमामु सुठा पेरी आहिनि। कंहिं ॻोठ मां का चोरी थींदा सिंधी माण्हू पेर खणंदा आहिनि। असांजे दरिया जी चोरी थी, असांजे वसीलनि जी फुरलुट थी, असांजे बंदरगाह जी चोरी थी, असांजे रोडनि रस्तनि ते नेशनल हाईवे अथॉरिटी नाले ते कब्ज़ो कयो, सिंधी माण्हुनि खे पंहिंजे वतन ते जलावतन कब्ज़ो कयो वियो। सिंधी माण्हुनि खे पंहिंजे वतन में जलावतन करण लाइ दुनिया जे 27 मुख़्तलिफ़ मुल्कनि मां माण्हुनि जी आबादकारी करे हिते असांखे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश कई वई। ज़ुल्फ़िकार जे नाले में ठटे में हिकिड़ो अहिड़ो मेगा प्रोजेक्ट ठाहियो पियो जंहिंमें बलोचिस्तान मां भॻल पंजाबियुनि खे रहायो पियो। इन्हनि सभिनी मसइलनि ते जेकॾहिं जामे जिदोजहद कई त उन नालो जिदोजहद जो नालो हो बशीर कुरैशी। हुकमरान सम्झो पिए त बशीर कुरैशी असां लाइ मुस्तक़बिल में ख़तरो थी सघे थो। उन्हनि महसूसु कयो पिए त दुनिया जा मुख़्तलिफ़ मुल्क, जीअं मोरे में तक़रीर में चयो, मिसाल तौरु मिडिल ईस्ट जा केतिरा ई मुल्क, उहो मिस्र हुजे, उहो ट्यूनिस हुजे या लिबिया हुजे, उते माण्हू पंहिंजे हक़नि जी हासिलात लाइ निकिता पिए त दुनिया हुन सां ॻाल्हायो पिए। बशीर ख़ान कुरैशी जॾहिं 23 मार्च ते कराची में लखे माण्हू जमा कया, तॾहिं बशीर ख़ान खे उन्हनि तइ करे वरितो त हाणे ही माण्हू जेको पाकिस्तान लाइ नुक़सानु आहे। ऐं तव्हां ॾिठो त बशीर ख़ान कुरैशी GS उनकमाज़ जी रैली खां पोइ अमरीकी सेनेटर रोहिरा बेकरायो चयो त सिंध में जेका क़ौमी तहरीक जी रैली आहे, इन ते असांजी अख आहे ऐं असां जल्द जेको अमेरिका जे सेनेट में हिकिड़ो बिल पेश कंदासीं। जॾहिं लाज़मी ॻाल्हि आहे, बिल पेश थींदो, उहो पास बि थींदो। पास थियण खां उहो पाकिस्तान लाइ जेके ॾुखायूं थियनि हा, इन जे करे मुंहिंजे चेयरमैन खे शहीद कयो। तव्हांजो जेको सुवालु आहे उन जो जवाबु ईअं आहे त GS क़ौमी महाज़ पुरमन सियासी जिदोजहद में यकीन रखे थी। मुंहिंजे चेयरमैन वारे अंदाज़ में असां सभु, छाकाणि बशीर ख़ान कुरैशी जी जाइ केरु बालारे कोन थो सघे, तंहिंजे करे असां सभु बशीर ख़ान कुरैशी जे अंदाज़ में असां पहिरें मरहले में इन में कामयाबु वियासीं। रियासत जे समूरनि इदारनि, समूरनि माण्हुनि तमामु वॾे अंदाज़ में जेको आहे असांजे उन ॻाल्हि खे काउंटर करण लाइ छा चयो, पहिरें ॾींहंनि में ॻाल्हि पई हली त बशीर ख़ान कुरैशी खे दिलि जो दौरो पियो आहे। पर GS क़ौमी महाज़ जी क़यादत, बशीर ख़ान कुरैशी फैमिली, असांजे कारकुननि दिलि ते पथर रखी। तव्हांखे ख़बर हुअणु घुरिजे त पोस्टमार्टम जेको थींदो आहे उन में बुकियूं, जेरा, अंडा, हर शइ निकिरी वेंदी आहे। पंहिंजे दिलि ते जबर करे असां लाइ कीअं फ़ैसिलो कयोसीं त जीअं बशीर ख़ान जो जेको शहादत वारी ॻाल्हि आहे उनखे बिल्कुलु पधिरो कजे ऐं कातिलनि जा पेरा खणजनि। असां उन ॻाल्हि में कामयाबु वियासीं। उन खां पोइ पोस्टमार्टम खां पोइ सरकारी इदारनि जहिड़े अंदाज़ में हिकिड़े ॾींहुं असांखे चयूं त भरनी भॼी पई आहे, ॿिए ॾींहुं असांखे चयूं त तव्हांखे पाण जुज़ा ॾियूं था, तव्हां पाण चेक करायो। टे मरहले में तव्हां ॾिठो इहो चयो वियो त बशीर ख़ान जा जुज़ा खणी अचो हिते आगा ख़ान अस्पताल। उते जेॾीमहिल डॉक्टरनि जी टीम ऐं GS क़ौमी महाज़ जो हिकिड़ो नुमाइंदो जेको हुनजी फैमिली जो नुमाइंदो आहे उते पहुतो त चयो वियो त हीअ जुज़ा त असां खणी वेंदासीं। जेको आहे सिंध सेक्रेटरी में, यादि रखणु घुरिजे त सिंध सेक्रेटरी में वज़ीर वेंदा आहिनि, सलाहकार वेंदा आहिनि, सेक्रेटरी लेवल जा ऑफिसर वेंदा आहिनि, पर उते का बि लेब कान्हे का। उन मां ज़ाहिर थियो त हिननि जे मन में को मेर हो। इहो बि असां मीडिया ते ॾिठोसीं, मीडिया जी तवसत सां, त राति जी ऊंदाहे में जंहिं जाइ ते बशीर ख़ान जा जुज़ा जिन बर्नियुनि में पिया हुआ, जिन बोतल्स में पिया, जिन जार्स में पिया, उनखे चेंज करण जी साज़िश कई वई। उन खां पोइ मीडिया जी महिरबानी सां सॼी सिंधी क़ौम जे साम्हूं इहा ॻाल्हि साबित थी वई। ख़ुदि हिननि जे हिकिड़े नुमाइंदे मंज़ूर वसाण अचे करे इहो अचे चयो मीडिया ते त शहीद बशीर ख़ान कुरैशी तस्लीम कयो। त पहिरें मरहले में GS क़ौमी महाज़ जी क़यादत, उन जा कारकुन में बहितर तरीक़े सां कामयाबु विया। त असां पंहिंजे चेयरमैन जेके शहीद कयो वियो उन ॻाल्हि खे कामयाबु करण में कामयाबु वियासीं। ॿिए मरहले में तव्हां ॾिठो त अॼु सॼी सिंध में GS क़ौमी महाज़ जो कारकुन आहे उहो ॾुखायल ज़रूरु आहे, मायूस न आहे। अॼु सॼी सिंध में मूं ॾिठो आहे बशीर ख़ान जो शेर मूं हिते बि कंहिंजे मोबाइल जी टून्स में आहे त केॾो बि चाहे दुश्मन मुंहिंजो ढाहे न सघंदो नक्शो
सिंध जो। हिकिड़े बशीर ख़ान कुरैशी जी आवाज़ खे रोकणु चाहियो। ऐं दावा कयां थो अॼु सिंध में 10 लख खां वधीक माण्हुनि जी मोबाइल में ट्यून्स आहे। ॾींहं में बार बार हुनजो ईमान ताज़ो करण लाइ बशीर ख़ान जे आवाज़ में हू पैगाम ॿुधनि था। हू सम्झनि था त जेकॾहिं हिकिड़े बशीर ख़ान खे शहीद करण सां या तहरीक ख़तमु थी वेंदी, माची थी पवंदी या भुल आहे। असां बशीर तव्हां ॻाल्हि कई आहे त 40 खां पोइ छा हिकमत मिली हूंदी, पर 40 खां पहिरीं बि असां 40 खां पहिरीं 13 तारीख़ ते बबरलो बाईपास ते उन साॻी जाइ ते जंहिं जाइ ते मुंहिंजे शहीद चेयरमैन 10 जून 1993 में 2001 में जेल में तॾहिं आउं जेल में न सघियोसि। 2001 में जेको आहे धरणो हुयो उन साॻी जाइ ते उन अंदाज़ में मोहतरम शहीद चेयरमैन जेका बि जिदोजहद कई उहा पंजाब मुखालिफ़ हुई। असां उन पॉलिसी ते हलंदासीं त पंजाबी असांजे वतन जा दुश्मन आहिनि, सिंध वतन जा इनकारी आहिनि, सिंधी क़ौम जा इनकारी आहिनि। तंहिंजे करे बशीर ख़ान जे अंदाज़ में कराची खां कश्मीर ताईं सिंधी माण्हू न वेंदासीं, उन्हनि खे ॿुधाईंदासीं त फ़रियाद सिंध हीअ आहे, तव्हां सिंधी माण्हुनि सां ही ज़ुल्म आहिनि। तव्हांजे करे असांजे बशीर ख़ान कुरैशी कॾहिं बि का वोट जी सियासत कोन कई। असांजे बशीर ख़ान कुरैशी कॾहिं बि का ग़लति क़िस्म जी का डिमांड कोन कई। हुन हर वक़्तु हर पल, ॾींहुं हुजे राति हुजे, आंधी हुजे मांझी हुजे, सियारो हुजे ऊन्हारो हुजे, पर बशीर ख़ान कुरैशी तव्हांखे पंहिंजे घर में न मिलंदो, उहो फील्ड वर्क में माण्हू में मिलंदो। 2 टे ॾींहं पहिरियां असां NGOs वारनि सां कचहरी बि कई त SPO जे ऑफिस में प्रोग्राम हुननि चयो त असां जेको आहे अवेयरनेस लाइ शौर लाइ त जेको आहे बजट वठी करे कमकार कंदा आहियूं, पर वॾी ॻाल्हि आहे बशीर ख़ान बिना बजट जे जेको आहे जंहिं ॻोठ में असां वञूं था उते हुन वञी जेका अवेयरनेस जी ॻाल्हि कई आहे। इन ॻाल्हि खे सम्झंदे असांखे सम्झणु घुरिजे त न फ़क़ति 40 खां पोइ पर 40 खां पहिरीं असां जेको 13 तारीख़ ते जिदोजहद कयूं पिया त बशीर ख़ान जे शहादत में जेके माण्हू मुलविस आहिनि उहे पधरा कया वञनि ऐं बशीर ख़ान खे शहीद करण में पंजाब जो हथु आहे। असां पंजाब ख़िलाफ़ जिदोजहद कई आहे, कंदा रहंदासीं ऐं 40 ॾींहं यकीननि सॼी सिंध रतोदरियो में बशीर ख़ान जे आगंद बशीर ख़ान जी पैरांदी सां जमा थी करे उते वरी असां वचन वरजाईंदासीं त सिंध घुरे थी आज़ादी, सिंध घुरे थी आज़ादी।